जेबू तो ॾाढो ग़लत कम कयो आहे। तोखे खुटी कहिड़ी खयो हो? हाय हाय आई जिन पैसनि जे करे नौकरी छॾे ॾिनई, तुंहिंजी इज़त बि वई। अदी एड़ियूं ॻाल्हियूं त न कर, ख़बर बि अथई त मां केॾी डिजणी आहियां, तो मुंहिंजो साथ ई कढे। अड़ी ॻाल्हि त ॿुध, तोखे सलाह कंहिं ॾिनी हुई तूं शेरोज़ खान जी जासूसी कर? हा, माण्हू चढ़ंदे सिज के सलाम कंदो आहे या लहंदड़ सिज जे पोयां लॻंदो आहे? अदी फापुल, हवेली जो चढ़ंदड़ सिज न शेरोज़ खान ही आहे। हैड़ी है तो में तकुल जी जरी काने ॿियो छा आहे जे शेरोज़ खान के तू उभरंदड़ सिज पई समझे न? ये ॾिस जाए वेठी या जेका रुखसार नाले आहे न, या गिरण करे खाई नी तसु। भला आदि हाणे मूंखे छा करण घुर्जे? अरे हाणे बस रुगो दुआ कर तिने नंढी मालकिन के तुंहिंजे इन हरकतुनि जी ख़बर ही न पवेस। मां शेरोज़ साईं के कसम ई वास्ता ॾिना आहिनि त काथे भी मुंहिंजो नालो सफ़ा भी ज़ाहिर न करे। मां आवाजूं ॻाल्हियूं सभु ॿुधियूं थियूं हिननि कननि खां। मारेस खान बहादुर ॾेवी तस ऐं ॿुधाईंदोसांसि मासी ज़ेबल तुंहिंजी घरवारी जी जाचूसी थी करे। हाणे काले वेंदी है, हाणे त फाती है। खुदा जी का मार पवई कार ज़बाना, इहो कार न कजाए, रुगो मुफ्त माराए छॾींदे मूंखे। झल झल पई भेण के मासी मूंसां इहे विढ़ंदी न कर। अरे न विढ़ंदसि मां तोसां कॾहिं बि। मां त अम्मा जूं सभु ॻाल्हियूं ॻोठाणनि खे ॿुधाईंदो आहियां, तूं त वरी बि मासी आहीं। आओ इन ते कोई एतबार कॾहिं बि न कजे, सफ़ा पेट जो कचो आहे ने बागो चोरो सभु ॻाल्हियूं ॿुधाए ॾियो। है एड़ी किस्मत है, हाणे छा कयां? को झंग मुंह करे हली वञा, बाक़ी अदी फापुल ए तुंहिंजो पुट न मुंहिंजो सिर खणाए रहंदो। काम ॻाल्हि ॿुध छोरा, ॻाल्हि ॿुध। हाणे इहे कर तूं विसारे छॾ, मासी जो वेरी नथी मासी जो वेरी, वरी बि मासी अथई। हा इहे वठ सड़ विसारे छॾ त असां कहिड़ियूं ॻाल्हियूं पे कयूंसीं। बी ॾिसां त सही आहे 500 ई आई छोरा आई बी त सही ठई निभागो की खणी वियो हलो, सब जेके 550 आ पूरा। ओने सामू सॼा पैसा रखण जी ज़रूरत केड़ी हुई? अदी फापुल भला इहो त ॿुधाए, हे छोरो वात त बंद रखंदो न त मांखे दिल जो दौरो हाणे तो पवई। अदी ॻाल्हि ॿुध, इन छोरे ते मूंखे भरोसो आहे कोन, सफ़ा बेभरोसो छोरो आहे। जेका बि ॻाल्हि सभु असुल सभिनी खे ॿुधायो वतो आहे। बस दुआ कर रात जे पेट में का हिन जे दिल मां इहा ॻाल्हि विसरी वञेस। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।